इलेक्शन कमीशन आम चूंडुनि में पंहिंजो किरदार अदा करण में नाकाम रहियो आहे। कमीशन जे 1 मार्च वारो फ़ैसिलो बि आइन ख़िलाफ़ आहे। सुप्रीम कोर्ट मख़सूस सीटुनि बाबति सुन्नी इतिहाद काउंसिल जी दरख़्वास्त ते अक्सरियती फ़ैसिलो जारी करे छडि॒यो। पीटीआई सूबाई ऐं क़ौमी असेंबली में मख़सूस सीटुनि जी हक़दार करार। सीटुनि बाबति पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कल अदम करार। मख़सूस सीटुनि ते पीटीआई जे नामज़द उम्मीदवारनि खे नोटिफाई करण जो हुकुम। जस्टिस मंसूर अली शाह पारां लिखियल फ़ैसिले में चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन जमहूरी अमल जो ज़ामिन ऐं हुकुम जो चोथों थंभ आहे, पर कमीशन फ़रवरी 2024 में पंहिंजो ही किरदार अदा करण में नाकाम रहियो। चूंड निशान न ॾियण सियासी जमात जी चूंड विढ़ण वारी कानूनी ऐं आइनी हक़ खे मुतासिर नथो करे। अवाम जो वोट जमहूरी गवर्नर्स जो अहम जुज़ आहे। जमहूरीअ जो इख्तियार अवाम वटि आहे। वोटर्स जे हक़ जो तहफ़ुज़ करण सुप्रीम कोर्ट जी ज़िम्मेवारी आहे, जंहिं ते को बि ठाह थियण न घुरिजे। सुप्रीम कोर्ट जे तफ़सीली फ़ैसिले में 2 जजिस जे इख़्तिलाफ़ी नोट ते बि ख़दशा ज़ाहिर। फ़ैसिले में चयो वियो आहे त जंहिं अंदाज़ में 2 जजिस अक्सरियती फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ जो इज़हार कयो आहे, मुनासिब नाहे। जस्टिस अमीनुद्दीन ऐं जस्टिस नईम अख्तर अफ़गान जो अमल सुप्रीम कोर्ट जे जजिस जे मनसब ख़िलाफ़ आहे। बेंच मेंबर जी हैसियत में कानूनी तौर हक़ीक़तुनि ऐं कानून सां इख़्तिलाफ़ करे पिए सघिया। जजिस मुख़्तलिफ़ राय ॾेई सघनि था, ॿियनि जी राय ते बि तबसरो करे सघनि था। परेशान कंदड़ ॻाल्हि हीअ आहे त 2 जजिस हद पार कई आहे। कानून साज़ी करण पार्लियामेंट जो अख्तियार आहे। पार्लियामेंट जी कानून साज़ी सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि खां मथां ई आहे। कानून बारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु हो त कानून वाज़े आहे त आज़ाद हैसियत में चूंडियल उम्मीदवार खे 3 ॾींहनि अंदरि पार्टी में शमूलियत करणी आहे। आज़ाद उम्मीदवारनि इलेक्शन कमीशन वटि पाण खे सुन्नी इतिहाद काउंसिल में डिक्लेयर कयो। पीटीआई न इलेक्शन कमीशन, न पेशावर हाई कोर्ट, न ई सुप्रीम कोर्ट में धुरोई। सुप्रीम कोर्ट खे रुगो इहो फ़ैसिलो करणो हो त मख़सूस सीटूं सुन्नी इतिहाद काउंसिल खे ॾेई सघनि थियूं या न। सुप्रीम कोर्ट जे तफ़सीली फ़ैसिले बावजूद कुझ सवाल मौजूद आहिनि। फ़ैसिले ते राय ॾेई सघिजे थी। ही का फोर्स नाहे, नई चेन ऑफ कमांड आहे। ही अदालत आहे। पार्लियामेंट जी कानून साज़ी सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि खां मथां ई आहे। लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद आसिम मलिक ISI जो नओं सरबराह मुक़रर। 30 सेप्टेम्बर ते उहिदे जूं ज़िम्मेवारियूं संभालींदो। लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद आसिम मलिक बलोचिस्तान ऐं वज़ीरिस्तान में ख़िदमतूं सर अंजाम ॾेई चुको आहे। लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद आसिम मलिक हिन वक़्तु GHQ में एडजुटेंट जनरल जूं ज़िम्मेवारियूं निभाए रहियो आहे। सिंध हाई कोर्ट सूबाई काबीना जो कारूंझर जे 21,000 एकड़ एराज़ीअ खे महफ़ूज़ विरसो करार ॾियण वारो फ़ैसिलो रद्द करे छडि॒यो। अदालत पारां समूरे कारूंझर खे महफ़ूज़ विरसो करार ॾियण जो हुकुम। मीरपुर ख़ासि बेंच में ॿुधणी दौरान सक़ाफ़त खाते जे सेक्रेटरी अदालत में नोटिफिकेशन पेश कयो त सिंध काबीना कारूंझर जबल जी 21,000 एकड़ एराज़ीअ खे महफ़ूज़ विरसो करार ॾिनो। अदालत अहिड़ो फ़ैसिलो रद्द करे छडि॒यो। ॿुधणी मुलतवी। सिंध असेंबली मनशियात जी रोकथाम वारे बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून पारां पेश कयल दी सिंध कंट्रोल ऑफ नार्कोटिक्स बिल 2024 इतफ़ाक़ी राय सां मंज़ूर कयो वियो। शर्जील इनाम मेमून बिल मंज़ूर थियण बैदि चयो त मनशियात खे न रोकियो वियो त केर बि न बचंदो। सभु चूंडियल नुमाइंदा मनशियात जे ख़ात्मे लाइ किरदार अदा कनि। सिंध हाई कोर्ट में स्कूल्स ऐं लाइब्रेरीज़ जी ख़राब हालतुनि बाबति केस जी ॿुधणी। अदालत पारां सिंध जे DC जी कारकर्दगीअ ते बेएतमादी ज़ाहिर। चीफ सेक्रेटरी खे DC ज़रिए फंड्स जी शफ़ाफ़ इस्तेमाल लाइ मैकेनिज़म जोड़ण जो हुकुम। सक़ाफ़त खाते खे समूरियूं लाइब्रेरीज़ खे सोलराइज़ करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। जस्टिस सलाउद्दीन पंवर रिमार्क्स ॾींदे चयो त DCs खे मिलंदड़ फंड स्कूलनि जी मरम्मत ऐं ॿियनि फलाही कमनि ते छो नथा ख़र्च कया वञनि।
हुकूमत की मालियाती पॉलिसी में मदाख़लत न कंदासीं। सुप्रीम कोर्ट कपड़न की पैकिंग लाइ ॿाहिरां घुरायल सामान ते रेगुलेटर ड्यूटी लागू थियण ख़िलाफ़ दाख़िल अपीलूं ख़ारिज करे छॾियूं। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ते चयो त हीउ वफ़ाक़ जी पॉलिसी जो मामलो आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे तय करणो आहे त कंहिं ते रेगुलेटरी ड्यूटी लॻाइणी आहे। मालियाती पॉलिसी में मुदाख़लत न कंदासीं। सुप्रीम कोर्ट रेगुलेटरी ड्यूटी बाबति ॻाल्हियूं नथी करे सघे। वॾे वज़ीर सूबे जे समूरनि खातनि खे डिजिटल सिस्टम सां ॻंढण जी हिदायत करे छॾी। मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबे में ई गवर्नर सिस्टम बाबति इजलास, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि जी शिरकत। वॾे वज़ीर खातनि खे डिजिटल सिस्टम सां ॻंढण लाइ तजवीज़ूं पेश करण जी हिदायत करे छॾी। मुराद अली शाह चयो आहे त ई सिस्टम सां गवर्नेंस बहितर थींदी, वक़्त बि बचंदो। बहितर गवर्नेंस लाइ जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल करणी पवंदी। समूरनि खातनि खे बि हिक ॿिए सां ॻंढियो वञे। लाहौर हाई कोर्ट उस्मा बुखारी जी जाली वीडियो वारे केस में डीजी एफआईए खे तलब करे वरितो। केस जी जांच बाबति बि समूरो रिकॉर्ड आणण जो हुकुम। चीफ जस्टिस आलिया नीलम रिमार्क्स ते चयो त अदालत सां खेॾण आसान नाहे। एफआईए वारा पाण ऑफिस खां ॿाहिरि नाहिनि निकिरंदा, माण्हुनि खे ऑफिस घुराए गिरफ़्तार कंदा आहिनि। पीटीआई जो 29 सितंबर ते मियांवाली में जलसो करण जो ऐलान। एमएनए उमेर न्याज़ी जलसे लाइ डीसी खे दरख़्वास्त ॾेई छॾी। बैरिस्टर गोहर चयो आहे त हिते अमेरिका जी वीज़ा वठण आसान, जॾहिं त जलसे लाइ एनओसी वठण मुश्किल आहे। 29 सितंबर ते मियांवाली में ज़रूर जलसो कयो वेंदो। सिंधड़ी में पुलिस मुक़ाबले में क़त्ल थियल डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जी पोस्टमार्टम रिपोर्ट ज़ाहिर। खेसि 2 गोलियूं लॻियूं, हिकु पुठियां ऐं हिकु अॻियां। हिकु गोली संदसि दिलि ऐं ॿी फिफड़नि खे चीरे निकिती। 4 ॾींहं अॻु मीरपुर ख़ासि पुलिस सां मुबैना मुक़ाबले दौरान मारिजी वियल उमरकोट वासी डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जी पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कंदे चयो आहे त खेसि कुझु मुफ़ासिले तां 2 गोलियूं हई वयूं आहिनि। सिंधु इंडस लॉयर फोरम जो उमरकोट वाक़े ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़नि डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जी तस्वीर आॾो मेणबतियूं ॿारे ऐं गुल निछावर करे भेटा पेश कई। एहतजाज कंदड़ वकील अॻवाणनि जो चवणु हो त सिंध बार काउंसिल ठहराव पास करे उमरकोट वाक़े जी अदालत जांच कराइण जी घुर कई आहे। उमरकोट वाक़े में मुलविस जवाबदारनि ऐं पुलिस ऑफिसर्स खे गिरफ़्तार कयो वञे। क़ौम परस्त अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हू डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे क़त्ल जी जांच लाइ पुलिस जी जांच कमेटी खे रद्द कनि था। मामले जी अदालती जांच कराई वञे। पीएमए एमडीके टेस्ट में थियल मुबैना ग़लतियुनि जो नोटिस वठी छॾियो। इस्लामाबाद में प्रोफेसर डॉक्टर अख्तर जी सदारत हेठि पीएमए जे एग्ज़ीक्यूटिव बॉडी जो इजलास थियो। लाॻापियल अमलदारनि ते ज़ोर ॾिनो वियो त टेस्ट जा नतीजा अचण खां अॻु शागिर्दनि जा ख़दशा ख़तम कया वञनि। सिंधु दरिया ते 6 केनाल अॾण वारो फ़ैसिलो नामंज़ूर। सूबे जे मुख़्तलिफ़ शहरनि में जस्कम जे सर ते एहतजाज, दरिया ते गुल निछावर। घोटकी में जस्कम पारां कंदकोट घोटकी पुल वटि सिंधु दरिया जे बंद ते एहतजाज करे दरिया ते गुलनि जी वर्खा कई। गुड्डू में बि जस्कम पारां बैराज ताईं रैली कढी वई। कारकुननि सिंधु दरिया ते गुलनि जी भेटा पेश कई। सन में जस्कम कारकुननि रैली कढी दरिया ते गुल निछावर कया। सखर में जस्कम पारां बेड़ियुनि ते रैली कढी दरिया खे भेटा पेश कई वई। जैकाबाद वेझो जिन्सी ज़्यादतीअ जो निशानो बणायल पोलियो वर्कर औरत सां गिरफ़्तार जवाबदार जी डीएनए जा जुज़ा मैच थी विया। लम्स जामशोरो जी डीएनए रिपोर्ट में औरत वर्कर सां जिन्सी ज़्यादती जी तस्दीक। 13 ॾींहं अॻु ॻोठ अला बख्श जखराणी में जवाबदार अहमद जखराणी पोलियो वर्कर औरत खे जिन्सी ज़्यादती जो निशानो बणायो हो। पुलिस केस में घुरियल वधीक 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम।
सेवण में नींगेरी सां ज़्यादती जे केस में गिरफ़्तार जवाबदार 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस 12 वरियनि जी नींगेरी सां ज़्यादती वारे केस में गिरफ़्तार औरत समेत 3 जवाबदारनि खे फर्स्ट सिविल जज सेवण जी अदालत में पेश कयो। अदालत जवाबदारनि खे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जवाबदारनि में औरत इमामज़ादी मल्हा, मुख्य जवाबदार शहमीर मल्हा ऐं गुलाम मुस्तफ़ा चनो शामिल। एफआईआर में नामज़द बंगले जे मालिक अब्दुल समद चाचर जी गिरफ़्तारी अमल में न आई। पुलिस मूजिब जांच मुकमल थियण बाद एफआईआर में नामज़द समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। डॉक्टर जो चवणु आहे त नींगरी जी मेडिकल रिपोर्ट पॉज़िटिव आई आहे। नींगरी जो इलाज हलंदड़ आहे। मीरपुर माथेलो में क़तल थियल शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडाणी जे भाउ याकूब गडाणी जो लुंड बिरादरी जे माण्हुनि ते हिसाइण जो इल्ज़ाम। वीडियो बयान जारी कंदे याकूब गडाणी चयो त कूड़नि केसनि में ज़मानत लाइ मीरपुर माथेलो अदालत पहुतासीं त एमएनए ख़ालिद लुंड जा हथियारबंद मौजूद हुआ। लुंड बिरादरी जे माण्हुनि गाॾियुनि मां हथियार कढी हिरासा कयो। ॻोठ वेंदे पीछो कड़कायो वियो। अदालतुनि मां इंसाफ़ जी उमीद आहे। गैर महफ़ूज़ आहियूं, पुलिस तहफ़ुज़ फ़राहम करे। जामशोरो में लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जो 11 कलाकनि खां धरणो जारी। इंतज़ामिया पुलिस तलब करे वरिती। शागिर्दनि मसइलनि जे हल ऐं नर्सिंग कॉलेज जे 10 शागिर्दनि खे बिना जवाज़ बरतरफ़ करण ख़िलाफ़ एडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग आॾो धरणो जारी रखियो। धरणे जी कवरेज लाइ बोतल सहाफ़ियुनि खे रोकियो वियो। एडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग जा दरवाज़ा बंदि कया विया। धरणे में वेठल शागिर्दनि जी नारेबाज़ी। मलीर में 3 ॾींहनि खां बिजली जी बंदिश, अवाम जे सब्र जा बंद तोड़े छॾिया। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रवासनि जो धरणो, मछरल माण्हुनि जो के इलेक्ट्रिक जे ऑफिस ते पथराव। हसन पंवर ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि जे रवासनि जोगी मोड़ वटि क़ौमी शाहराह ते धरणो हणी नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि ऐं पुलिस में चकरियूं। शहरियुनि जो चवणु आहे त 3 ॾींहनि खां बिजली बंदि हुजण सबबि पाणी जो बहिरान पैदा थी वियो आहे। बिना देर बिजली बहाल कई वञे। दादू में नज़ीरा बिरामाणी जे क़तल ख़िलाफ़ इंद्रस हाईवे ते 2 ॾींहनि खां लॻल धरणो ख़त्म। डिप्टी कमिश्नर ऐं एसएसपी मक़तूल जी औरत वारसनि सां ॻाल्हियूं करे नज़ीरा बिरोही जे क़तल जी एफआईआर में 62 जवाबदारनि जा नाला शामिल करण ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई। ख़ातिरी बाद मक़तूल औरत जे वारसनि ऐं बिरामाणी बिरादरी मर्दनि ख़त्म करे छॾियो। रोड ट्रैफ़िक लाइ खोलियो वियो। लाड़काणो तालीमी बोर्ड 12वीं क्लास जे प्री मेडिकल ऐं प्री इंजीनियरिंग ग्रुप जे इम्तिहाननि जो नतीजो पधिरो करे छॾियो। प्री मेडिकल ग्रुप में गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज लाड़काणे जे शागिर्द सब्तीन शाह 996 ऐं गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काणे जी शागिर्दियाणी महिमा कुमारी 999 मार्कूं खणी पहिरीं पोज़ीशन माणी। प्री इंजीनियरिंग ग्रुप में कैडेट कॉलेज लाड़काणे जे शागिर्द राफ़े वसीम 996 ऐं प्री इंजीनियरिंग ग्रुप में गर्ल्स कॉलेज शिकारपुर जी शागिर्दियाणी महनूर मेमून 996 मार्कूं खणी पहिरीं पोज़ीशन हासिल कई। ऐं जापान जे शहर नोटो में बरसातुनि बाद ॿोॾि तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ हादसनि में 6 ॼणा फ़ौत, 8 ॼणा गुम थी विया। केतिरियूं ई गाॾियूं लुढ़ी वयूं। इमदादी कार्रवायूं जारी।